इंजीनियर मज़हरुद्दीन काकरपोटो कंप्रेसर इंजीनियर हेडक्वार्टर शिकारपुर ट्रांसमिशन 23 साल सुई सदरन गैस कंपनी जो कमु कयो जेको आहे 1996 खां वठी जेको आहे 1 मार्च 19 ताईं पंहिंजो दिली जानी कमु कयो। अहिड़ो कमु जेको आहे मां कोई ॿियो इंजीनियर करे न सघंदो। सुबुह शाम राति ड्यूटी कई। जॾहिं 60 साल जी उमिरि थी वई त जेको आहे कंपनी 11 लख ॾांहुं चई वठि त हे वठि न त इहे बि न ॾींदासीं। पोइ जेको आहे मां मजबूरन वरिता उहे त मां खाई वियुमि पैसा उहे खाई हाणे बिलावल साहिबु जीअं त इन जे करे कयूं त मां मुहतरमा जे पहिरीं वर्ष ते मुहतरमा जे 20 जे मुलाज़िमनि जी जेको आहे गड़ी ख़ुदाबश में नुमाइंदगी कई 2008 ते। पोइ अहिड़ो करे सघां बिलावल साहिब खे वज़ीर आला खे जनाब यूसुफ रज़ा गिलानी खे ख़बर आहे वज़ीर आज़म उहो हुयो श्री रहमान इंफॉर्मेशन मिनिस्टर ई सभिनी खे ख़बर आहे त पहिरीं वर्ष ते मुहतरमा जेके गड़ी ख़ुदाबश में कंहिं तक़ीर कई कीअं इफेक्ट थियो ईअं शौकत तरीन राज़ी थी वियो। हाणे सभिनी खे इहा अपील आहे बिलावल साहिब खे यूसुफ रज़ा श्री रहमान साहिब खे ॿिया बि साईं मुराद अली शाह खे जिन बि ख़ुदा जिन खे ॾिनो आहे बसि मुआशी इस्तकाम लाइ मुंहिंजी कुझु मदद कनि मां ज़िंदगी गुज़ारियां। बाक़ी कंपनी ठहनि था पर हाणे कुझु बि मूंखे कोन्हे न। हाणे मुहतरमा जा मुलाज़िम मां बहाल कराया ॾुख मां खिया आहिनि न 10 सालनि खां वठी 4 मां सटा मुहतरमा जे सदके। हाणे बिलावल साहिब खे अपील आहे साईं मुराद अली शाह खे अपील आहे यूसुफ रज़ा गिलानी खे अपील आहे उनखे ख़बर आहे वज़ीर आज़म हुयो ऐं जेको आहे श्री रहमान साहिब खे अपील आहे मुआशी मदद कनि मुंहिंजी मुआशी मदद कनि कुझु मां बचड़नि खे खारायां पालिया। बाक़ी हाणे कंपनीअ सुई